गुरु समझाए इनखे समझाए खणी जो असीं हिन वक्त नैना के नवाब खान जे हवाले न बि कयूं पर इनखां पुछ त छा ही सॼी जिंदगी नैना जो तहफ़ुज़ करे सघंदो। मूसा तू नवाब खान जी पहुंच खां परे नथो वञी सघीं। जेकॾहिं तूं असांजो ख़ैर चाही थो न त पोइ तोखे नैना खे नवाब खान जे हवाले करणो ई पवंदो। जेकॾहिं नैना खे तोखे वापसि करणो हो त पोइ इहा ॻाल्हि तो उन वक़्तु छो न कई। मूसा उन वक्त तू जिद ते हुए जेकॾहिं आऊं नैना खे वापसी वारी ॻाल्हि ते अड़ियल हुजां हा न त तू मौत खे क़बूली हा पर नैना खे कॾहिं बि वापसि न करी हा। जेकॾहिं मां मौत खे क़बूल करे सघां थो त पोइ तूं बि मरी छो नथो। मूंखे पंहिंजी परवाह नाहे मूसा पर हिते ॻाल्हि आहे मुंहिंजे घर जी इज़त जी। जेकॾहिं मुंहिंजे घर जी इज़त खे कुझु थियो न त मां पंहिंजे पाण खे कॾहिं बि बख़्श कोन करे सघंदुसि। इहा ॻाल्हि तूं समझी छो नथो मूसा छो नथो समझी। कुझु बि कोन थींदो मीर कॾहिं बि नैना खे उन्हनि जे हवाले कोन कंदुसि। ऐं न ई तूं वरी इन मसइले जे विच में अच। मूसा मसइले खे हल करण जी कोशिश कयो अजाए ज़िद न कयो। जेको थोरो घणो गॾु थिया हूं उहो बि असां परे थी वेंदासीं। जॾहिं वेझो थिया ई न आहियूं तुरू त पोइ परे वरी कीअं पवंदासीं। तूं कुझु बि समझ मूसा पर मां पंहिंजे दिलि मां समूरा गैर कढी पोइ ते पहुतो आहियां। पर पोइ बि मूंखे तुंहिंजे किरदार मथां शक आहे। जेका ॻाल्हि दिलि में अथई न मूसा सिधी कर। दिलि में वैर रखण सां कुझु बि कोन मिलंदई। कहिड़ी ख़बर ॾे कहिड़ी ख़बर। नवाब सां हथ मिलाए नैना खे वापसि करण जो नओं को रस्तो ॻोल्हियो हुजे। मीर एॾो बि कम ज़र्फ़ न आहे मूसा। बस मीर अॻिते हिकु लफ़्ज़ बि न। तूं मूंखे होश मां पियो कढी। जेकॾहिं तूं होश मां निकिरंदी त पोइ छा कंदे। हाँ छा कंदे। मारी दे मूसा खे मार। तुंहिंजे साम्हूं बीठो आहे मार। बस मूसा बस बस मूसा बस। वीर रुगो होश मां न निकितो आहे तो बि पंहिंजा होश विञाए छॾिया आहिनि। वीर तो मथां भलाई कई आहे तूं हुनजो अजुर ईअं थो ॾी त पोइ छा कयां। तूं ई ॿुधाए छा कयां। नैना खे हिन जे हवाले कयां हिन जे हवाले हथ सां वठी वञी जीअं नवाब जे अॻियां नैना खे कोई ईअं कयां। बाक़ी तूं छा थो चई रे छा थो चई त मां पंहिंजी भेण खे नवाब खान वटि मरण लाइ छॾियां। न मूसा न हे कॾहिं बि कोन थींदो कॾहिं बि न। नैना त तोखे हर हाल में मुंहिंजे हवाले करणी ई पवंदी। नथो कयां रे नैना खे तुंहिंजे हवाले। छा कंदे तूं वञ जेको करणो थी वञी कर मोकिलियां तोखे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।